अस्सलाम वालेकुम दोस्तों, मुंहिंजो नालो आहे अली रज़ा मैथर। तव्हां ॾिसी रहिया अली रज़ा मैथर यूट्यूब चैनल। अॼु नए वीडियो में मां तव्हांखे ॿुधाइण वारो आहियां ड्रामा सीरियल ॾाॾनि जे ॾे जेको सीज़न 2 अची रहियो आहे उन जे बारे में मां तव्हांखे ॿुधाइण वारो आहियां, जंहिंजो डायरेक्टर आहे साईं शिराज साहब। ऐं शिराज साहब तमामु सुठो ऐं बहितरीनु डायरेक्टर आहे ऐं उनजी डायरेक्शन में हिकु सीज़न 2 ड्रामो अची रहियो आहे ॾाॾनि जो ॾे, उन जे बारे में मां तव्हांखे ॿुधाइण वारो आहियां। पर दोस्तों, हिकु असांजो रिक्वेस्ट आहे, जेकॾहिं तव्हां असांजे चैनल ते पहिरियों चकर नवां आहियो अली रज़ा मैथर यूट्यूब चैनल, महिरबानी करे असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो, शेयर कयो, लाइक कयो ऐं कमेंट कयो। हलूं था वीडियो जी तरफ़। दोस्तों, तव्हां त ॾिठो हूंदो ॾाॾनि जो ॾे हिकु बहितरीनु ड्रामो हुयो ऐं उन जे कट ते सीज़न 2 अची रहियो आहे ड्रामो। ऐं हिन ड्रामे में बाक़ाइदे चेंजिंग कई वई आहे। दोस्तों, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिन ड्रामे में सीज़न 2 ॾाॾनि जे ॾे में जेको आहे त कुझु अदाकार बि चेंज कया विया आहिनि। ऐं हिन में जीअं तव्हां ॾिठा हूंदो अब्बास गुल ओडाणो, बिलावल खोखर, असद कुरैशी, निसार शाह, इहे बि ड्रामे में हूंदा ऐं हाजन उञड़ ऐं हिन खां अलावा ॿिया अदाकार फीमेल आर्टिस्ट हिन ड्रामे में आंदा वेंदा। दोस्तों, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिन ड्रामे जी रिकॉर्डिंग तमामु जल्द कई वेंदी ऐं तमामु जल्द ही ड्रामो धरती टीवीअ ते ईंदो। ऐं जीअं तव्हां ॾाॾनि जे ॾे जो ड्रामो तव्हांखे पसंदि आयो हूंदो ऐं हीअ बि इनशाला तव्हांखे पसंदि ईंदो। दोस्तों, अॼोको वीडियो जे तव्हांखे पसंदि अचे त लाइक कंदा, कमेंट कंदा, सब्सक्राइब कंदा विसारींदा, चेता ॾींदा। अली रज़ा मैथर खे इजाज़त। अल्लाह हाफ़िज़। सभिनी दोस्तनि जी महिरबानी।